नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालुहु जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे। लखें करोड़ें बल्कि ला तादाद दुरूदो सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबियनि रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगुरनि ते सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामाईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, जीअं त पहिरीं मुहर्रमुल हराम हज़रत सैयदना उमर फ़ारूक़ आज़म उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उर्स मुबारक जो ॾिहाड़ो आहे। हमिलो हिकु ॿ ॾींहं अॻे थियो हो। शहादत जेका थी आहे उहा पहिरीं मुहर्रमुल हराम ते थी आहे। व लिहाज़ा अॼोको असांजो जेको प्रोग्राम आहे उहो मनसूब आहे हज़रत सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात अक़दस सां। अॼु इंशाअल्लाह तबारक व तआला हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तज़किरो कंदासूं, छो त उमर फ़ारूक़ जूं खोड़ सारियूं अवलियात आहिनि। आलम इस्लाम अॼु जेको ही मुहर्रम जो महीनो, सफ़र, रबीउल अव्वल, रबीउल सानी, जमादुल अव्वल, जमादी सानी, रजब, शाबान, रमज़ान, शवाल, ज़ुल्क़द, ज़ुल्हज जेके महीना आहिनि, इहो हिजरी सन जेको आहे इन जी इब्तिदा हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर मुबारक में थी आहे। हीअ जेको तव्हां टपाल घर पोस्ट ऑफिस सिस्टम आहे, इहो सिस्टम बि मुतारिफ़ करायो हज़रत उमर फ़ारूक़। अवां जेका पंहिंजी सिक्योरिटी लाइ पुलिस ॾिसो था, पुलिस जो निज़ाम इंट्रोड्यूस करायो हज़रत उमर फ़ारूक़। तव्हां जेका फ़ौज ॾिसो था, अॼु पूरी दुनिया में को बि मुल्क अहिड़ो न आहे जंहिंजी फ़ौज न हुजे जेका उन मुल्क जी सरहदुनि जी हिफ़ाज़त करे। इहो निज़ाम मुतारिफ़ करायो हज़रत उमर फ़ारूक़। तव्हां जेको ही मुसाफ़िर खाना ॾिसो था, जेके मुसाफ़िर अचनि ऐं उन जे लाइ खाद खुराक जो फ़ी सबीलिल्लाह एहतमाम हुजे, इन जी इब्तिदा कई हज़रत उमर फ़ारूक़। हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला जी अवलियात एॾियूं आहिनि जो हिकिड़ो पूरो प्रोग्राम कजे त इन जी अवलियात ते थी सघे थो त हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला जन शुरूआत कीअं कई। जी हा, उहो उमर फ़ारूक़ जंहिंखे फ़ारूक़ जो लक़ब अल्लाह पाक जे महबूब अलैहिस्सलाम जे ज़ात अक़दस अता फ़रमायो। इन ई उमर फ़ारूक़ जे मौज़ू ते मां वधीक ॻाल्हाइण खां बहितर थो सम्झां पियो त मुफ़्ती साहिब सां ॻाल्हायूं। सो अॼु असांजे इन प्रोग्राम में इन ई मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ सिंध जे हिकु माया नाज़ आलिम दीन खे असां मदऊ कयो आहे, जेके असांजे प्रोग्राम में अॻे बि अची चुका आहिनि। तव्हां दीदार करे चुका आहियो, असांजी गुफ़्तगू ॿुधी चुका आहियो। अॼु बि खाइनि हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला जो मौज़ू ते गुफ़्तगू ॿुधंदासूं ऐं खोड़ सारो इल्मु हासिल कंदासूं। मुफ़्ती मुमताज़ अली बंगवार साहिब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। अल्लाह पाक अवां जी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। ऐं अॼु असां वटि बलोचिस्तान जे डेरा बुगटी खां तशरीफ़ वठी अचण वारी शख़्सियत बहितरीन सना ख़ान, बहितरीन नात ख़ान अॼु असांखे जॉइन कयो आहे। उन्हनि खे बि पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते भलीकार चवां थो। मोहतरम मोहम्मद शरीफ़ बुगटी साहिब, अस्सलामु अलैकुम। अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। सो नाज़रीन, असांजी रीत आहे, असांजी रस्म आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला जे महबूब अलैहिस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त मोहम्मद शरीफ़ बुगटी साहिब खां महबूब मदीने वारे सरकार अलैहिस्सलाम जी नात ॿुधूं था। जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान, मात मिठड़े मोहम्मद जो ग़ुलाम आहियां। जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान, मात सोहणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। ॿी काई शइ त न ॼाणिया तो, रुगो पढ़ंदो सलातो सलाम आहियां। ॿी काई शइ त न ॼाणिया तो, रुगो पढ़ंदो सलातो सलाम आहियां। ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि, बस हुन जी मोहब्बत आंदी अथम। ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि,
बस उन जी मोहब्बत आंदी अथम रखी इस्म आका जो अखेड़न ते रखी इस्म आका जो अखेड़न ते पयो चुमंदो मुहम्मद नाम आया जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मत सोहणे नबीअ जो ग़ुलाम आया ॿी काई शैत न ॼाणिया तो रुगो पढ़ंदो सलातो सलाम आया जॾहिं होश संभाल जानीअ जो तॾहिं नीह नबीअ सां लाथो हुयमि जॾहिं होश संभाल जानीअ जो तॾहिं नीह नबीअ सां लाथो हुयमि जेसीं दिलि बर ते न दुरूद पढ़ां जेसीं दिलि बर ते न दुरूद पढ़ां तेसीं ताईं कंदो न आराम आया जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मत सोहणे नबीअ जो ग़ुलाम आया ॿी काई शैत न ॼाणिया तो रुगो पढ़ंदो सलातो सलाम आया मूंखे इश्क हबीब जो आ दिल में भले चीर समूरो सीनो ॾिसो मूंखे इश्क हबीब जो आ दिल में भले चीर समूरो सीनो ॾिसो छो त दिल सां हुसैन जी नाने जो कंदो विरद सुबुह ऐं शाम आया छो त दिल सां हुसैन जी नाने जो कंदो विरद सुबुह ऐं शाम आया जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मत सोहणे नबीअ जो ग़ुलाम आया। माशाअल्लाह तबारक व तआला तमामु बहितरीन अंदाज़ में मोहतरम मोहम्मद शरीफ भुगटी साहब नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी सआदत हासिल कई। दुआ है त अल्लाह तबारक व तआला संदन आवाज़ में अञा वधीक बरकतूं था फरमाए ऐं बाअमल मुसलमान बणाए। सो नाज़रीन अचो त मुफ़्ती साहब सां अॼोके मौज़ूद गुफ़्तगू जो आगाज़ करियूं। मुफ़्ती साहब सभ खां पहिरीं चाहींदुसि त हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जो तारुफ़ पेश करियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु ख़लीफ़े सानी आहिनि। ॿियो ख़लीफ़ो जंहिंजो पूरो नालो उमर, वालिद साहब जो नालो ख़त्ताब ऐं ॾाॾे जो नालो नुफ़ैल, उन खां पोइ परॾाॾे नालो अब्दुल उज़्ज़ा। ऐं साईं जन आमुल फ़ील जेको आहे त थोरो तव्हां ॻाल्हि जी वज़ाहत कंदो हलां त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां 55 ॾींहं अॻु में अबरहा नाले हिकु शख़्स हो, सुनाब शहर आहे यमन जो, उन में हिकु कलीसा हिकु माना फ़र्ज़ी हिकिड़ो काबो ठाहियऊं। उन इहो तासुरु ॾिनो त मुसलमान वञनि था मके मुकरमा में, छाजे करे जो उनजी अफ़ज़लियत उनजी अहमियत अॻु में बि हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां अॻु में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जे करे ऐं ज़मज़म जे करे त उन इहो कलीसा ठारायो। ठाराइण खां पोइ इहो तासुरु ॾिनई त मुसलमान हाणे नऊज़ बिल्लाह मके मुकरमा जे बजाए हिते अची यमन में अची करे हिन जी इबादत कंदा। उन महिल मुसलमान हर अहले ईमान खे चइजे माना जेके ईसा अलैहिस्सलाम जा पोइ लॻा, मूसा अलैहिस्सलाम पोइ लॻा, सभु अची करे हिते पोइ इन नियत सां ठाहियो त पोइ इन मां मके मुकरमा हिकिड़ो शख़्स थियो वञी करे उन जे उन कलीसा में विलादत वग़ैरह करे जंहिं महिल आयो त उन अबरहा पंहिंजे उन गुस्से जो इज़हार कयऊं। उन इहो चयो त जेसि ताईं नऊज़ बिल्लाह मां काबे जे उन सिर सां सिर खे न मिलायां, यानी उनखे नऊज़ बिल्लाह ख़तमु न कयां,
तेसि ताईं मां आराम सां कोन विहंदुमि। पोइ उन छा कयो जो पंहिंजी लश्कर खे उन साण करे अची करे जंहिं महिल काबतुल्ला जे वेझो पहुता त हज़रत अब्दुल मुतलिब जे सभु उठनि खे हुन खणी करे पंहिंजे कब्ज़े में माना रखियो ऐं हज़रत अब्दुल मुतलिब खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे खे पैगाम मोकिलियऊं त जेकॾहिं पंहिंजा उठ वठणा थी त अची करे मूंसां मिल। जंहिं महिल उहे विया वञी करे उन सां मुखातिब थिया त उन चयो त हीअ पंहिंजा उठ तुंहिंजा मुंहिंजे कब्ज़े में आहिनि, इन्हनि खे छॾाए वञि या वरी पंहिंजे काबे जी जेका त हिफ़ाज़त लाइ उनजो सोचिजांइ। हुन चयो त मां उठनि जो मालिक आहियां, मां उठनि खे वठण लाइ आयो आहियां, मां ॼाणा, मुंहिंजी अमानत ॼाणे, मुंहिंजी शइ ॼाणे, बाक़ी काबे जो मालिक अलाह रब्बुल इज़्ज़त आहे, उहो ॼाणे ऐं तूं ॼाणे। उहे उन जे बारगाह में या उन सां जेको आहे त इन लिहाज़ सां वेंदे त मालिक पाण ई ॾसींदो त छा आहे छा न आहे। उहे पंहिंजा जेका त उठ वठी करे जंहिं महिल आयो त उहो अबरहा नाले जेको हुयो बादशाह उन जंहिं महिल काह कई अची करे जेको आहे त काबतुल्ला ते त पोइ क़ुरान करीम जी सूरत अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलाह रब्बुल इज़्ज़त उहे जेको आहे त जेके पखी मोकिलिया उन्हनि जे पेरनि में जेको आहे त पथरियूं ॾेई करे मोकिलियऊं। जेको अबरहा अचे पियो काबतुल्ला ते नऊज़ बिल्ला हमिलो करण लाइ त उन पखियुनि जे पेरनि मंझां उन्हनि कनकिरियूं छॾियूं वञी करे उन्हनि जे फ़ौज ते किरंदा रहिया, नेस्तो नाबूद थींदा रहिया। मुख़्तसर ॻाल्हि कंदो हलां त उन वाक़े खां 13 साल में जंहिं महिल उहो वाक़ियो थी वियो त उन जे 13 साल ते ख़लीफ़े सानी हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे पैदा थिया ऐं जंहिं महिल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत फरमायूं त तंहिं वक़्त में साईं जन जी उमिरि 27 साल हुई त 27 साल हुई, महबूबन 40 साल हुई। त इन मौक़े ते पंहिंजो जेका साईं जन जी कुनियत आहे उहा अबू हफ्सा ऐं जेको लक़ब अता कयो वियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां त उहो फ़ारूक हुयो ऐं इन लक़ब जी बि हिकिड़ी ख़ासि वजह जंहिं महिल हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम आंदऊं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फरमायो त हीउ जेको उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो हक़ ऐं बातिल खे जुदा करण वारो आहे। तंहिंजे करे साईं जन इन्हनि हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फ़ारूक जो लक़ब बि अता फरमायो। जी ऐं उमर फ़ारूक अर्ज़ कयो त साईं मां अर्ज़ करियां छा अलाह असांजो सचो आहे? साईं फरमायो त बेशक दीन सचो आहे, नबी सचो आहे, त पोइ असां लिकी करे छो था इबादत कयूं। पोइ उहो पहिरियों ॾींहुं उमर फ़ारूक जॾहिं मुस्लमान थियो अर्ज़ कयईं त हज़रत अमीर हमज़ा बि मूंखे ॾियो, पोइ ॾिसां थो केरु साम्हूं अचे थो या केरु मुस्लमान खे तंग थो करे शरीफ़ में अचण खां रोके थो। बिल्कुलु पोइ जेको आहे मुस्लमाननि काबतुल्ला शरीफ़ में वञी सरे आम नमाज़ पढ़ी, उन खां पोइ नबी करीम अलैहि सलाम फरमायो त उमर तूं फ़ारूक बिल्कुलु तो अॼु जेको आहे तो इहो कदम खणी फ़र्क़ु ज़ाहिर करे छॾियो इस्लाम ऐं कुफ़र में। बिल्कुलु फ़ारूक जो लक़ब साईं फ़ारूक जो लक़ब इन मौक़े ते हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अता फरमायो त ख़लीफ़ा रसूल जेको आहे त ख़लीफ़ा सानी जलील क़दर साहबी बि गुज़रिया आहिनि ऐं उन्हनि जी हिमत ऐं जमा मर्दी बहादुरी दुनिया खे ख़बर आहे ऐं पाण साईं जन सुर्ख़ जेको आहे त भूरे रंग जा हुया ऐं कदो क़ामत में मुख़्तसर तवील बि हुया, बहादुर हुया ऐं इस्लाम में जंहिं महिल दाख़िल थिया त मुसलमाननि में हिकिड़ी ख़ुशी अची वई। उहा ख़ुशी इन करे अची वई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं महिल सहाबा किराम तासुर ॾियणु लॻा, सोचणु लॻा त जेकॾहिं हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु बि इस्लाम आणे, जेकॾहिं मुसलमान थी वञनि त इस्लाम खे तक़वियत मिली वेंदी। तंहिं मौक़े ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई त या अल्लाह त उमर बिन हिशाम ऐं उमर बिन ख़त्ताब, उमर बिन हिशाम जेको आहे त उन अबू जहल खे बि चयो वेंदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त या अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि ॿिन्हिनि मंझां अल्लाहुम्मा आइज़ल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला इहा दुआ बि घुरियऊं त अल्लाह उमर बिन ख़त्ताब जे ज़रिए इस्लाम खे तक़वियत अता फरमा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ करण जी देरि हुई, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ खे क़बूल फरमायो ऐं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इस्लाम जी दौलत सां बि नवाज़ियऊं। त अहिड़े तरीक़े सां हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु यानी इब्तिदाई हालात में पहिरियों कंहिं हालत में कंहिं रिवायत में ईअं बि आहे त इस्लाम खां सख़्तु नफ़रत कंदा हुआ। यानी पहिरियों जॾहिं को बि मुसलमान थींदो त उन्हनि खे चवंदा हुआ त तोखे छा थी वियो आहे जो पंहिंजे दीन खे छॾे करे तूं इस्लाम जी तरफ़ वञी रहियो आहीं। ऐं अहिड़े तरीक़े सां ॿिया ईंदा हुआ, उहे चवंदा हुआ त अॼु हीउ बि मुसलमान थी वियो, अॼु हीउ बि मुसलमान थी वियो, हीउ बि पंहिंजे दीन खे छॾे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ॾांहुं विया। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे दिलि में सोचींदा हुआ त मां जेको आहे त हिननि खे पंहिंजे दीन खे छॾे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ॾे वञनि था, इन जी वजह छा आहे, छा लाइ था वञनि। त जंहिं महिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु लाइ दुआ कयूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इस्लाम जी दौलत सां नवाज़े छॾियऊं।
माशाअल्लाह तबारक व तआला। मुफ्ती साहब तमामु ज़बरदस्त। दौर जाहिलियत में यानी इस्लाम नबी करीम अलैहिस्सलाम जिन ज़ात अक़दस ने नबूवत जो ऐलान न कयो हो उनखे दौर जाहिलियत सॾियो थो वञे, त उन दौर जाहिलियत में संदन रवैयो माण्हुनि सां मिलण जुलण जो अंदाज़ कीअं हो? हासिल दौर जाहिलियत में रिवायतुनि में आहे त हज़रत उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु इंतिहाई सख़्तु रवैयो रखंदा हुआ माण्हुनि सां, ऐं पंहिंजा जेके उन ॾिसण ग़ुलाम हूंदा हुआ जेके उन्हनि सां सख़्तु रवैयो रखंदा हुआ, ऐं जीअं मूं अर्ज़ु कयो त जीअं को इस्लाम आणे त उनखे तकलीफ़ ॾींदा हुआ। एतिरे क़दुरु रिवायत में आहे त जंहिं महिल हबशा जे तरफ़ मर्दनि ऐं औरतनि जेका त लॾ पिलाइणु शुरू कयो, हिजरत शुरू कयऊं, त कंहिं रिवायत में आहे त हज़रत उम्मे अब्दुल्ला नाले हिकिड़ी औरत हुई, त साईं जन उन्हनि ॾे आया ऐं अची करे उनखे चयूं त किथां जो तव्हां इरादो कयो आहे, काॾे थियूं वञो? त उन्हनि चयो त असां तव्हांजे इन ज़ुल्मनि खां तकलीफ़ुनि खां तंग थी करे हबशा जी तरफ़ वञी रहिया आहियूं। त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु उन खां पुछो छा वाक़ई तव्हां वञी रहियूं आहियो? त उन्हनि औरतुनि जवाबु ॾिनो त जी हा असां वञी रहियूं आहियूं। त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त अल्लाह साईं तव्हांजो निगाहबान हुजे। यानी उन्हनि जी इन शइ खे ॾिसी करे दिलि में थोरी जेको आहे त रहम उनजे दिलि में पाण खे महसूसु कयूं। ऐं होॾां वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे दुआ कयूं त अल्लाहुम्मा इज़्ज़ल इस्लाम बि उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु, त इन्हनि जी साईं जन जी दुआ खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़बूल फरमायो। ऐं इन तरीक़े सां हज़रत उमर फारूक जेके दौर जाहिलियत में इंतिहाई सख़्तु हा, ऐं सख़्ती जी वजह बि पाण फरमाइनि था त मां नंढो हूंदो हुउमि पंहिंजे वालिद साहिब सां गॾु इहे उठ चाढ़ींदो हुउमि ऐं सख़्तु तकलीफ़ में हूंदो हुउमि। इन सख़्तु तकलीफ़ जी हैसियत सां पाण फरमाइनि था त मूंखां जेकॾहिं का उठ जेके हिन हिकिड़े कतार में न बीहंदा हुआ त मुंहिंजो वालिद साहिबु मूंखे सख़्तु मारींदो हो। त इन कैफ़ियत खे ॾिसी करे दिलि में जेका त थोरी सख़्ती पैदा थी, तंहिंखां पोइ माण्हुनि में रवैयो बि उन्हनि सख़्तु रखियो। ऐं इन तरीक़े सां जंहिं महिल इस्लाम में आया त पोइ उन खां पोइ रुहमाउ बैनहुम पंहिंजे मोमिननि लाइ इस्लाम लाइ मुसलमान लाइ त उहे इंतिहाई नरम थी विया। पर जेकॾहिं को बि काफ़िर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बुग़्ज़ रखंदड़ हुजे या इस्लाम सां बुग़्ज़ रखंदड़ हुजे या मोमिननि सां बुग़्ज़ रखंदड़ हुजे त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु तॾहिं बि उन्हनि लाइ ॾाढा सख़्तु थी करे पेश। नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढड़ी साहीअ जो, कमर्शियल ब्रेक था वठूं। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी, प्रोग्राम है रोशनी जी वाट, असां जो था वापसि वरूं। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया सिंध टीवी, प्रोग्राम है रोशनी जी वाट। ऐं अॼु हज़रत सईदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जो उर्स मुबारक आहे। इन जे करे साईं जन जे तज़किरे ते मबनी प्रोग्राम जारी उसारी आहे। जी मुफ्ती साहब, हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जो इस्लाम क़बूल करण जो मंज़र छा हो? साईं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे इस्लाम जे क़बूल करण जो मंज़र इहो त जीअं जीअं मुसलमान जीअं माण्हू इस्लाम में ईंदा पिया वञनि त हज़रत उमर फारूक जंहिं महिल उन्हनि खे ॾिसनि पिया त हीअ पंहिंजो दीन छॾे करे इस्लाम ॾे वञनि था, पोइ उन्हनि काफ़िरनि जे विच में ऐलान थी वियो त जेकॾहिं को बि माण्हू नऊज़ बिल्ला पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नऊज़ बिल्ला क़त्ल करे त उनखे सव जेका त सुर्ख़ ॻाढ़ा उठ मिलंदा जेके उन वक़्त में बेशबहा क़ीमती हुया। त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे कंहिं रिवायत में आहे त कंहिं चयो त हूअं पंहिंजो पाण खे तव्हां वॾा बहादुर सॾायो, पर इन मौक़े ते तव्हां छो ख़ामोश आहियो? त उहा ॻाल्हि ॿुधी करे पाण ॿाहिरि निकिता आहिनि तलवार कढी करे, त अॻिते हलनि था त हिकु साहबी मिलनि थो, त उन्हनि पुछियो त उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु किथां काॾे था वञो, कहिड़े तरफ़ तव्हांजो इरादो आहे? त पाण फरमायूं त मां वञा थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मोमिननि जो मुसलमाननि जो नबी आहे उनखे नऊज़ बिल्ला क़त्ल करण जे इरादे सां। त उन साहबी फरमायो त जेको आहे त तव्हां ओॾे वञण खां अॻु में पंहिंजे घर में ॾिसो त तव्हांजी जेका भेण आहे त उहा बि इस्लाम आणे चुकी आहे। त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिं महिल इहा ॻाल्हि ॿुधऊं त विया जेको आहे त पंहिंजे भेण जे घर, त उतां क़ुरान पाक जे पढ़ण जो आवाज़ु पियो अचे। दरवाज़ो जंहिं महिल खड़कायूं त उहे ख़ौफ़ मंझां, छाजी करे त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु त माना पंहिंजे साईं जे उन ॻाल्हाइण में अंदाज़ अहिड़ो जो हर माण्हू जेको आहे त ॾिसी करे माना ख़ौफ़ में वठी ईंदा हुआ। उन्हनि क़ुरान पाक खे लिकायो, लिकाइण खां बाद में हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिं महिल अंदरि आया पुछऊं त तव्हां छा पढ़ी रहिया हुयो? साईं जी भेण उनजी जेका त भेण जो मुड़ुसु, त उहे पोइ उन्हनि चयो त असां का बि शइ न पिया पढ़ी रहिया हुयूं। जी जी हा, मुसलमान थी चुका हा। त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिं महिल उन्हनि सां सख़्ती सां पेश आया, कंहिं रिवायत में आया त जंहिं महिल उन्हनि खे त कुझु मार बि ॾिनऊं, त उन खां पोइ हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जेका भेण हुई फ़ातिमा बिनत ख़त्ताब,
उहा जोश में अची वई ऐं उन्हनि इहो चयो त जीअं तूं पंहिंजे जेको आहे त मुंहिंजे वालिद साहिब जो जेको आहे त फ़र्ज़ंद आहियां त मां उनजी जेको आहे त नियाणी आहियां, जीअं अॼु तूं हिन मौक़े ते आहीं तीअं मां बि हिन मौक़े ते आहियां, असां इस्लाम क़बूल करे चुका आहियूं, तोखे जीअं करिणो आहे तूं कजां। त उन जंहिंमहिल इन शइ खे ॾिठऊं त वरी हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो उन्हनि खे चवणु लॻा त तव्हां छा पिया पढ़ी रहिया आहियो? उन्हनि चयो त असीं क़ुरान पाक आहे, ला यमस्सु इल्लल मुतहरून, उनखे उहो ई माण्हू हथु लाहींदो जेको पाक हुजे, तव्हां पाक न आहियो, इन जे करे तव्हां वुज़ू करे गुसुल करे अचो। जंहिंमहिल वुज़ू ऐं गुसुल करे आया त तंहिं मौक़े ते सूरत ताहा जूं आयतूं हुननि खे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो खे जंहिंमहिल तिलावत करे ॿुधायूं त असांजनि जी दिलि नरम थी वई, ॿाहिरि निकिता आहिनि, वॼा आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े ते। जंहिंमहिल दरवाज़ो वॼायूं त अंदरां हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो, पहिरियों हिकु ॿियो सहाबी आयो, उहे ॾिसी करे अंदरि विया ऐं चवणु लॻा त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो ॿाहिरि दरवाज़े ते बीठा आहिनि। जेके सहाबा किराम हुया उहे अलर्ट थी विया त मतां कंहिं ॿिए इरादे सां आयो हुजे, ऐं होॾां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर फारूक जी इस्लाम आणण लाइ दुआ घुरी चुका हुआ। सहाबा खे यकीन हो त हीअ कंहिं ॿिए इरादे सां कोन आया आहिनि, इस्लाम लाइ आया आहिनि। हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो ॿाहिरि निकिरनि था, ॿियनि साहिबनि खे चवनि था तव्हां परेशान न थियो, जेकॾहिं कंहिं ॿिए इरादे सां बि आयो आहिनि त पोइ बि ॾिसी वठंदासूं, तंहिंजे करे तव्हां परेशान न थिजो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो जीअं अंदरि अचनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे वञी करे दस्तबैयत करे करे कलमो पढ़ी करे इस्लाम आणनि था। त इन तरीक़े सां पहिरियों इरादो ॿियो हुयो, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं दुआ घुरी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे हबीब जे दुआ खे क़बूल फ़रमायो। हज़रत उमर वञनि पिया कंहिं ॿिए इरादे लाइ, अल्लाह साईं उन जे दिलि खे फेरे करे इस्लाम न उन्हनि खे लाड़ो ॾेई छॾियऊं त अची करे आया ॿिए इरादे सां, पर इस्लाम क़बूल करे 40 उहे जेको हुया फ़र्द हुया जेके इस्लाम में अची करे दाख़िल थिया। सुभान अल्लाह, तमामु बहितरीनु। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी मोहब्बत जी जनाब रसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां केतिरी हुई ऐं उनजो को वाक़ियो? असीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार हज़रत उमर फारूक हुजे, मोहब्बत दिलि में जेको आहे त कहिड़े क़दुरु हुजे त उनजो इज़हार या वाक़ियो इन तरीक़े सां त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु फ़ैसिलो आयो, जंहिंमें हिकु यहूदी बियो, हिकु मुस्लमान बियो। कंहिं ज़िरा जे फ़ैसिले में ज़िरा हिकु जंगी असलो, जी जी हा, जंगी असलो जेके माना पाईंदा हुआ त उन जे मुताबिक़ आया, जैकेट चइजे, तलवार न लॻे, उन जी कट न लॻे, इन जी धार मां जेको आहे त महफ़ूज़ रहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे जेॾी महिल फ़ैसिलो उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं त उन यहूदी जे हक़ में पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो ॾेई छॾियो। त जीअं ॿाहिरि निकिता त जेको बज़ाहिरी मुसलमान हो, इन दिलि में सोचियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे, छो न वञी करे हज़रत उमर फारूक खे ॾसियां त हीअ जेको आहे त फ़ैसिलो मां नथो मञां, या हीअ तबियत जो तेज़ आहे, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदे ई जेको आहे त फ़ैसिलो मतां मटाए छॾे या कुझु करे। इन लालच में जंहिं महिल वञनि था हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे ऐं वञी करे चवनि था त असांजो हीउ फ़ैसिलो आहे, ऐं इन फ़ैसिले में त वरी पाण पुछऊं त फ़ैसिलो कंहिंजे हक़ में पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो? जी यहूदी चयो त साईं फ़ैसिलो करण खां अॻु में मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो जी त हीउ फ़ैसिलो तव्हांजे नबी ॾे बि असां खणी विया आहियूं। त उमर फारूक अचरज में पइजी विया, छा हुज़ूर अलैहिस्सलाम ॾे विया हो? चयो हा साईं विया आहियूं, ऐं इहो फ़ैसिलो यहूदी चवणु लॻो त मुंहिंजे हक़ में तव्हांजे नबी ॾिनो आहे। बिल्कुलु ईअं हिन नाहे मञियो, हिन चयो त हलूं था हज़रत उमर फारूक ॾे, वरी ॿीहर था फ़ैसिलो कयूं जेको आहे त करणु। हज़रत उमर फारूक जंहिं महिल उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी त हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले खे रद्द कयो आहे, ऐं हालांकि पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन यहूदी जे हक़ में फ़ैसिलो करे चुका आहिनि। पाण इन जेको आहे त अंदाज़ में उथनि था, वञी करे घर अंदरां तलवार खणी था अचनि ऐं अची करे मुसलमान जी मुंडी लाहिनि, मुसलमान जी जेको आहे त पंहिंजे सर खे उन जिस्म मां धार था करे छॾनि। ऐं इहे तारीख़ी अल्फाज़ था चवनि त जेकॾहिं को बि मुसलमान जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले खे न मञे, उमर फारूक जो फ़ैसिलो इहो ई आहे जेको तव्हां ॾिसो था। त इन खां पोइ उहे जेका त ॻाल्हियूं वधी वियूं, पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे ॻाल्हियूं वियूं, फितनो पइजी वियो त तव्हां हा नाहा खून थियो आहे ऐं मुसलमान जो खून थियो आहे, इन जो जेको आहे त बदिले में किसास हुजे या दियत हुजे, का बि शइ हुजे, त पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही जो इंतज़ारु कयूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा आयत जेका आहे इरशाद फरमाए फला वरब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फ़ीमा शजरा बैनहुम। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले खां पोइ, यानी होॾां इहो आहे त क़ुर इन आयत खां अॻु में आहे त जेकॾहिं को बि माण्हू
का बि गुनाह या का बि शइ करे विझे त अल्लाह रब्बुल इज़त खां बि माफ़ी घुरे ऐं अल्लाह जे हबीब खां बि माफ़ी घुरे त अल्लाह रब्बुल इज़त बख़्शण वारो आहे। इन खां पोइ इहो आहे त जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि माण्हू लाइ फ़ैसिलो ॾियनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो ऐं अल्लाह रब्बुल इज़त जो फ़ैसिलो बि इन तरफ़ आहे त उन मुसलमान जेको बज़ाहिर मुसलमान हो उन इन फ़ैसिले खे न मञियो त हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले खे पंहिंजे उन अमल सां हक़ करे ॾेखारियो त इन तरीक़े सां मुहबत ऐं ॿी हदीस बि आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल फ़रमायो न त तव्हां मां मोमिन उहो एसि ताईं नथो थी सघे जेसि ताईं पंहिंजे वालिदैन पंहिंजे औलाद वग़ैरह खां वधीक जेको त मूंखे प्यारो जेको न सम्झे त हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमायूं त पंहिंजे औलाद खां त ठीकु आहे वालिदैन खां त ठीकु आहे पंहिंजी जान खां जेको आहे त इन सोच में पइजी विया त तव्हांखे प्यारो सम्झां या कीअं त वरी उन खां पोइ वरी हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अर्ज़ु करणु लॻा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जी सभई शयूं हिकु पासे मुंहिंजी जिस्म जान जिस्म बि हिकु पासे पर उन खां वधीक तव्हांजी जेका मुहबत आहे उहा मूंखे सभ खां वधीक वालिदैन खां बि अज़ीज़ वलद जेके औलाद आहे उन खां बि अज़ीज़ जेको पंहिंजो मुंहिंजो जिस्म आहे उन खां बि वधीक तव्हां प्यारा आहियो। तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त कामिल मोमिन उन ताईं उन वक़्तु थींदो जॾहिं सभिनि शयुनि खां मूंखे प्यारो सम्झे त उन तरीक़े सां हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन कलिमात खे प्यारो सम्झो ऐं मुहबत जो इज़हार इन तरीक़े सां कयूं। ऐं ॻाल्हि खे वधाईंदो हलां त जीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मुनव्वरा खां जंहिं महिल हिजरत पिया कनि त सुराका बिन मालिक साहबी बि बाद में जेके थिया हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन लाइ जंहिं महिल अमान लिखियो हो ऐं इहो लिखियऊं त किसरा जेको बादशाह आहे उन जा कंगण बि तुंहिंजे हथ में ईंदा ऐं उहो बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लिखण खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वक़्तु गुज़रियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो वक़्तु गुज़रियो हज़रत उमर फ़ारूक़ जो जेको महिल वक़्तु आयो ऐं उन मौक़े ते जंहिं महिल उहे हथ में आया त पाण ऐलान कयूं ऐं न सुराका बिन मालिक किथे आहे जंहिं महिल पाण आया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़लीफ़े सानी हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि फ़रमायो त मुस्तहिक़ ॿिया बि वधीक वेठा आहिनि पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जेको आहे त ज़बानी अथर मां इहो तुंहिंजे लाइ फ़रमायो त किसरा जा कंगण तुंहिंजे हथ में ईंदा। अॼु हिन वक़्त ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन फ़रमान खे पूरो कंदे मां ही कंगण तुंहिंजे हवाले करे रहिया। इहा मुहबत जेका उन वक़्त खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत उन्हनि जे दिलि में रासिख़ हालांकि मर्द खे सोन वग़ैरह पाण जेका त जाइज़ न आहे पर हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन फ़रमान खे उन मुहबत जो इज़हार कंदे पाण फ़रमायूं मुस्तहिक़ ॿिया बि वेठा आहिनि जेकॾहिं ॾियां त ॾेई पियो सघां अमीरुल मोमिनीन आहियां को चवण वारो बि कोन्हे पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे लाइ चयो हो ॿिया माण्हू सभु हिकु पासे पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान हिकु पासे साईंजन तुंहिंजे लाइ चयो हो तंहिंजे करे ही कंगण मां अॼु तोखे पेश करे रहियो आहियां। त हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बे इंतिहा मुहबत फ़रमाईंदा हुया त इन्हनि जो अमली सबूत इन तरीक़े सां जेको आहे पेश माशाअल्लाह तबारक तआला। दरियाए नील जो बि को वाक़ियो मशहूरु आहे इहो वहंदो हो त घुरंदो हो। हा साईं रिवायत में आहे त दरियाए नील अॻ में ईअं हूंदो त का कुंवारी छोकिरी उनखे हार सिंगार कराए करे दरियाए नील जे हवाले कंदा हुआ त उन खां पोइ हू वहणु शुरू थींदो ज़बह करे जेको आहे त हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि जो दौरे जेको आहे ख़िलाफ़त आयो त उतां जो जेको गवर्नर हो हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु साईंजन उन्हनि खे ॿ ख़त लिखिया। हिकिड़ो ख़त इहो लिखियऊं उन्हनि जे नाले त जंहिं महिल ही ख़त आहे वञी करे दरिया नील जे मथां मोकिलियो साईं दरिया नील तेसी ताईं नथो वहे जेसि ही अमल नथा कयूं त हाणे अमल कयूं था नाहक खून आहे ऐं जेकॾहिं कम नथा कयूं त पाणी लाइ तरसूं था त पोइ उन खां पोइ हज़रत उमर फ़ारूक़ उन ख़त लिखियो त ही सभई जेके बि आहिनि उन्हनि खे वठी हली करे उन दरिया नील जे मथां बीहजां। हज़ारनि जी तादाद में लश्कर साईंजन सां हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु हलिया ऐं ॿी जेका दरख़्वास्त लिखा त इहो चिठी लिखियऊं उन में लिखियऊं त जेकॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हुकुम सां हलीं थो त हल पंहिंजे पाणी खे जारी फ़रमाए जेकॾहिं न त असांखे तुंहिंजे पाणी जी का बि ज़रूरत न आहे। हालांकि पर्ची कोई बि लिखी सघे कलम उमर फ़ारूक़ जो हुजे जी बिल्कुलु कलम हज़रत उमर फ़ारूक़ जो हुजे ऐं फ़रमान हुजे। पाण फ़रमायूं त तो असां कंहिं बि मुसलमान या इंसान जे खून खे ईअं वहाए करे तुंहिंजे साम्हूं पेश न कंदासूं
जेकॾहिं हले थो अलाह रब्बुल इज़्ज़त जे हुकुम सां त हल, जेकॾहिं न त तुंहिंजे पाणी जी असांखे का बि ज़रूरत न आहे। उहो न पर्ची विझण जी देरि हुई त दरिया नील जेको अॻ में बि वहंदो हो पर हिन भेरे जेको वहियो त वधीक जोश ऐं ख़ुरूज सां वधियो, तव्हांजो मुस्लमान सभ खां वधीक उन मामले में सैराब थी रहनि। ऐं अहिड़े तरीक़े सां बि कंहिं रिवायत में आहे हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु पाणी ते बि हुकूमत कयऊं, धरती ते बि हुकूमत कयऊं, हवाउनि में बि हुकूमत कयऊं। त हवाउनि जी हुकूमत ईअं आहे, हज़रत सारिया रज़ी अलाह ताला अन्हु जंहिं महिल जंग जे मैदान में हुया, काफ़िर पोएं पासे फिरी आया, हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जी 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 पाण फरमायूं या सारिया अल जबल, जुमे जो ख़ुतबे जे दौरान पाण फरमायूं त उन्हनि हवा हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जे आवाज़ खे एतिरो खयो जो हज़रत सारिया जे करन ताईं वञी करे पहुचायूं। बिल्कुलु उन जॻह ते पहुचायूं त पाण अलर्ट थी विया। ऐं ज़मीन ते बि जेका धरती ते मिटी ते हुकूमत कयूं। कंहिं रिवायत में आहे त हिकिड़ी पोड़ी औरत वञी ई रही हुई, उन्हनि खे तेल साणो वञी करे उहा तेल हुनजे ज़मीन जे मथां जेका त किरी हारिजी वियसि। हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु कंहिं रिवायत में आहे त वञी करे शिकायत कयूं, कंहिं रिवायत में त गुज़री रहिया हुआ। हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु पंहिंजी खुड़ी मुबारक उन ज़मीन खे हणी करे जेका चयूं त जेको तेल पंहिंजे पेट में पंहिंजे सीने में तूं रखियो आहे जल्दी करे हिनखे वापसि मोटाए ॾे। त साईंजन जे इन अमल जे करण जी देरि हुई, जेका तेल ज़मीन में हली चुकी उहा वरी वापसि जेका त उभरणु शुरू थी वई। ऐं इन तरीक़े सां वरी पाणी ते बि हुकूमत कयूं, उहे दरिया नील वारो किसो पाण फरमायूं त अलाह रब्बुल इज़्ज़त जे हुकुम सां हली थो त हल, जेकॾहिं न त तुंहिंजे पाणी जी ज़रूरत न आहे। ऐं न ई वरी कंहिं मुस्लमान खे जेका त उनजो नाहक खून वहाए करे तुंहिंजे साम्हूं असां पेश कंदासूं। इन अमल करण जी देरि हुई। दरिया नील त अॻ में बि वांदो हो, पर इन अमल खां वधीक जेको आहे त करण खां पोइ वधीक जोश ऐं ख़ुरूज सां हलियो, तव्हांजो मुस्लमान सभ खां वधीक सैराबी हासिलु कनि। ऐं उहो एॾो वधियो जो पाणी ॿाहिरि निकिरणु लॻो। वरी पैगाम मोकिलियोसीं, हेठि हाणे वधियो थो वञे। पाण आया असां मुबारक हयूं, फरमायूं त नील हिन खां वधीक न अचिणो अथई। बिल्कुलु हाणे उहो दरिया नील हर साल जेको खून घुरंदो उन ॾींहं खां जो हलियो आहे उन हद ताईं आहे जीअं हद ते उमर फारूक वञी नेज़ो लॻायो हितां ॿाहिरि न निकिरजांइ। धरती ते जॾहिं मदीने में ज़िलज़िलो आयो त पाण पंहिंजो चाबुक ज़मीन ते लॻायूं ऐं ज़मीन सां मुखातिब थिया, छा मूं तोते अदल न कयो आहे जो तूं लुॾे थी। उन ॾींहं खां पोइ मदीने में वरी ज़िलज़िलो कोन आयो। सुभान अल्लाह। नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो। असां इजो था वापसि वरूं मां ॾिसंदो रहो सिंध टीवी प्रोग्राम है रोशनी जी वाट। मलिकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम है रोशनी जी वाट। ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जे उर्स मुबारक जे सिलसिले में हींअर असां उमर फारूक जो ज़िक्र करे रहिया आहियूं। माशाअल्लाह इस्लाम जा ॿिया ख़लीफ़ा आहिनि, ज़बरदस्त दौरु आहे उमर फारूक जो। मुफ़्ती साहब, हज़रत उमर फारूक जी त हुज़ूर अलैहिस्सलाम सां मोहबत तव्हां ॿुधाई, जेको हुज़ूर जो फ़ैसिलो क़बूल न करे त उमर फारूक जो फ़ैसिलो आहे त उनजी गर्दन उॾाई वञे। त हज़रत उमर फारूक जी मोहबत इमाम हसन इमाम हुसैन अहले बैत तार सां कीअं हुई? साईं, हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु अहले बैत सां इंतिहाई चाह रखंदड़ हुया। रिवायत में भी आहिनि त हज़रत ख़ालिद बिन वलीद जे दौर में जंहिं महिल हिकु शहर कस्बो फतह थियो। अच्छा, ईरान जेको आहे वो फतह हज़रत उमर फारूक, ईरान में इस्लाम उमर फारूक आंदो। इस्लाम हज़रत उमर फारूक जे ज़रिए जेका त आयो। हज़रत ख़ालिद बिन वलीद जंहिं महिल उनखे उन तरीक़े सां उते हुया त अच्छा मंज़र छा हुयो जो जॾहिं हिननि पुल टोड़े छॾे ईरान जी त इहे न अची सघनि त पोइ ख़ालिद बिन वलीद सिपा सालार रहिया उमर फारूक जो दौर मुबारक जी, त पोइ हुननि दरिया जे मथां घोड़ा भॼाया। दश्त तो दश्त सहरा भी न छोड़े हमने, बहरे ज़ुल्मात में दौड़ा दिए घोड़े हमने। त पोइ इहो इक़बाल साहब चयो आहे त मक़सदु इहा त जॾहिं दरिया ते घोड़ा साहबा जा भॼनि पिया त ईरानी चवनि पिया देव आमदन जे जिन था अचनि माण्हू आहिनि, दरिया ते त घोड़ा भॼनि पिया। हे उमर फारूक जो दौर मुबारक ऐं साहबा ईरान जेको फतह थियो आहे त दरिया जे मथां घोड़ा दहशत। हा, इन जेका त जोश ऐं वलवले सां जंहिं महिल जीअं तव्हां ॻाल्हि कई त पुल टोड़े छॾियूं त पंहिंजा घोड़ा उन्हनि माना ॾिसो न त हिकु त अलाह रब्बुल इज़्ज़त ते यकीन, बादशाह जेकॾहिं आदिल हुजे हुकुम ॾे त हिन शइ खे तव्हां करे अचो त अलाह रब्बुल इज़्ज़त उन जे दिलि में ऑटोमेटिक कुवत भरे छॾींदो आहे। त जंहिं महिल पुल टोड़ियऊं त टोड़ण खां बाद में उन्हनि घोड़ा पंहिंजा जेका त उन पाणी में विझी छॾिया। इहो यकीन हो त हुन तरफ़ पहुचंदासूं, पहुची करे हिनखे जेको आहे त असां फतह कंदासीं। जंहिं महिल फतह ॻाल्हि हली अहले बैत सां मोहबत जी, हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु केतिरी मोहबत कंदा त ॿ शहज़ादियूं हज़रत शहरबानू हज़रत कज़बानू बीबियूं, उहे जंहिं महिल
जेको आहे त उन्हनि जे ईरान जे बादशाह जूं नियाणियूं जेके आयूं हज़रत उमर फारूक वटि जंहिं महिल आयूं त उन्हनि जा जेके फर्ज़ंद हुया जंगी कैदी थी विया जी जी त इहे भई जंगी कैदी जॾहिं ईंदा त बानियूं कयूं वेंदियूं पोइ पंहिंजे मर्ज़ी सां जंहिंखे चाहे त उन्हनि सां वरी निकाह कयो या उन्हनि खे ईअं ॾिनियूं वेंदियूं आज़ादु करे उन सां निकाह त हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अनहो वटि जेके इहे ॿ बीबियूं पेश थियूं त साईंजन जी जेका फर्ज़ंदा औलाद हुई उन्हनि बि जेका इहा चाह कई त असांजे जेकॾहिं निकाह में इहे अचनि त पाण हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अनहो फरमायो ख़बरदार ही शहज़ादियूं आहिनि ऐं शहज़ादनि जे ई निकाह में जेको आहे त इहे ॾिनियूं वेंदियूं उन खां पोइ हज़रत अली उल मुर्तज़ा करम अल्लाह वजहुल करीम खे साईंजन जेको आहे त घुरायो ऐं अची करे हज़रत अली उल मुर्तज़ा खे पाण फरमायूं त ही ॿ शहज़ादियूं आहिनि ऐं मां चाहियां थो त इन्हनि जो जेका निकाह आहे उहे बि शहज़ादनि सां थिए छाजे करे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसन ऐं हुसैन रज़ी अलाह ताला अन्हु सां इंतिहाई मुहबत जो इज़हार कंदा हुआ त हज़रत अली उल मुर्तज़ा करम अल्लाह वजहुल करीम जंहिं महिल राज़ पोइ ज़ाहिर कयो त हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु उन्हनि ॿिन्हिनि बीबियुनि जो निकाह हिकु हज़रत शहरबानो उनजो निकाह हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम सां ऐं हज़रत कज़बानो उनजो निकाह हज़रत इमाम हसन आली मक़ाम सां जेको आहे त उनजो निकाह कयूं ऐं हज़रत जेको आहे त शहरबानो जे जेको आहे त उन बतन मां जेके औलाद पैदा थी जेके सैयद आहिनि अहले बैत आहिनि उन्हनि जी सिलसिले सां हज़रत ज़ैनुल आबिदीन जी शहरबानो जो औलाद आहे ऐं अम्मा शहरबानो जो निकाह इमाम हुसैन हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु करायो त हीउ जेको सिलसिलो आहे अहले बैत जो इन तरीक़े सां त हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु अहले बैत सां इंतिहाई मुहबत कंदा हुआ इन जे करे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले बैत सां मुहबत कंदा हुआ ऐं सहाबा किराम उहे बि सभई अहले बैत सां जे मथां पंहिंजी जेको आहे जान निसार हूंदा हुआ त हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जेके अहले बैत सां जेका मुहबत आहे उन जो सबूत इन तरीक़े सां पेश कयो त ॿ शहज़ादियूं आयूं त कंहिं ॿिए खे ॾियणु गवारा न कयूं बल्कि उन्हनि जो निकाह बि शहज़ादनि सां कराए करे अहले बैत सां पंहिंजो मुहबत जो इज़हार बि फ़रमाए छॾियो अहिड़े तरीक़े सां हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु अहले बैत सां मुहबत जो ॿियो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां त जीअं हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जो फर्ज़ंद ऐं इमाम हुसैन आली मक़ाम इहे पाण में रांदि पिया खेॾनि जीअं ॿार रांदि खेॾंदा इन तरीक़े सां का ॻाल्हि थी त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम उन हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जे फर्ज़ंद खे चयो त तूं असांजे नाने जे ग़ुलाम जो पुटु आहीं त उन्हनि जो जेको फर्ज़ंद हुयो उहे आया पंहिंजे वालिद साहब वटि जेके उन वक़्त में अमीरुल मोमिनीन बि हुया अची करे चवणु लॻा त बाबा इमाम हुसैन आली मक़ाम अॼु इहो चयो आहे त तूं असांजे नाने जे ग़ुलाम जो फर्ज़ंद आहीं हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जंहिं महिल इहा ॻाल्हि ॿुधी पुछियऊं त वाक़ई चयऊं त उन फर्ज़ंद चयो त बिल्कुलु इहे जेको आहे त अल्फाज़ हुननि चया त हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु देरि बि न कई कलम ऐं जेको आहे त पर्ची खणी करे काग़ज़ खणी करे ऐं पंहिंजे पुट खे ॾिनऊं त वञी करे इहे ई लफ़्ज़ हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खां लिखाए अचे त इहो तव्हां चयो आहे त जेको आहे त तूं असांजे नाने जे ग़ुलाम जो पुटु आहीं ऐं जंहिं महिल उहे लिखाए आया हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु उहे जेके कलमात ॾिठा पाण वसियत कयूं त जंहिं महिल मां फ़ौत थी वञा त मुंहिंजे कफ़न में इहा शइ रखिजो इहा तस्दीक हुजे त मां जेको आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहियां इन जे करे जो उन्हनि जो शहज़ादे तस्दीक कई आहे इमाम हुसैन आली मक़ाम त इहो चयूं त हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु असांजे नाने जो ग़ुलाम आहे त हीअ जेकॾहिं तस्दीक हुजे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हुजां त मां इन फ़ख़्र सां उथां त मां बिल्कुलु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहियां त इन तरीक़े सां मुहबत जो इज़हार फ़रमाईंदा हुआ त पहिरियों उहो वाक़ियो जेको शहज़ादियुनि जो निकाह हसनैन करीमनि जेको आहे शहज़ादनि सां करायूं ऐं ॿियो इहो त जंहिं महिल हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम इहो जेको आहे त फ़रमायो त तूं असांजे नाने जे ग़ुलाम जो पुटु आहीं त इन लफ़्ज़नि खे बि हुननि वठी करे पंहिंजे पाण वटि महफ़ूज़ करे छॾियो तव्हांजो सबूत हुजे त वाक़ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहे सुभान अल्लाह यानी हुज़ूर करीम अलैहिस्सलाम सां त मुहबत हुई बल्कि हुज़ूर जी आल सां उमर फारूक एॾी मुहबत कई आहे असांखे बि दर्स ॾियनि था पिया त हुज़ूर अलैहिस्सलाम सां मुहबत कयो घराने सां बि मुहबत कयो माशाअल्लाह हज़रत उमर फारूक जो रवैयो मदीने में अचण वारनि ग़रीबनि जी मदद करण वग़ैरह जे हवाले सां छा असां रिवायत में आहे हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु राति जे टाइम में कंहिं रिवायत में आहे त वेस मटाए करे कंहिं रिवायत में आहे त ईअं निकिरंदा हुआ वञी करे हर माण्हू जी ख़बर चार वठंदा हुआ
तव्हांजो कंहिंखे का परेशानी हुजे, को मुसीबत में मुब्तला हुजे त उन जी मदद कयां। रिवायत में आहे त हिकु ग़रीब मिसकीन मदीने न जंहिं महिल अचे पियो त मदीने खां ॿाहिरि पंहिंजो उन ख़ैमो खोड़ियो। ख़ैमे खोड़ण खां बाद में उन जी घरवारी जेका आहे त वज़े हमल ॿार जे जेका त विलादत जे करे तकलीफ़ में हुई। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु वञी करे उन्हनि खां पुछऊं त तोसां कहिड़ो मसइलो आहे, छा मसइलो आहे, कहिड़ी परेशानी आहे? त उहो जेको ॿाहिरां आयल ग़रीब मिसकीन हुयो उन चयो त असां हिन वक़्तु हिन जॻह ते आहियूं, तोखे कहिड़ी ख़बर आहे, छा जेका त छा मसइले जो हल कंदे? वरी हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿीहर उन्हनि खां पुछियो त चई त हीअ जेका औरत ख़ैमे में आहे, जेका तकलीफ़ में जेका त आवाज़ पई थी करे, रड़ियूं पई थी करे, त इन तकलीफ़ जो मदार छा आहे? त उन खां पोइ त उन जेको ग़रीब हो, मिसकीन हो, उन चयो त असां हिन जॻह ते आहियूं, जेको अमीरुल मोमिनीन आहे उनखे का शइ जी ख़बर ई न आहे। त हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो तारुफ़ उन जॻह ते कोन कयूं। उतां ॿाहिरि जेका आया आहिनि पंहिंजे घर में पंहिंजी घरवारी खे चयूं त अलाह जी बानी जेकॾहिं नेकी करणु चाहीं त नेकी करण जो जेका त वक़्तु बि आहे। त उन्हनि जेका त घरवारी पुछियोसि छा ॻाल्हि आहे? पाण पंहिंजी घरवारी खे चयूं त मदीने खां थोरो ॿाहिरि हिकु मिसकीन आहे, उन जे ख़ैमे में उन जी घरवारी आहे, ॿार जी विलादत थियण वारी आहे, जेकॾहिं नेकी कमाइणु चाहीं थी त मूंसां गॾु हल। त उहा उथी आहे, वञी करे जंहिं महिल उन ख़ैमे में पहुती आहे, ॿार अलाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे जेका त उन मिसकीन जे घरवारी खे अता कयो। जंहिं महिल ॿार जी विलादत थी आहे त उन जी घरवारी अंदरां आवाज़ ॾेई करे चयईं त पंहिंजे भाउ खे या अमीरुल मोमिनीन पंहिंजे भाउ खे मुबारकबाद ॾिजां जो तोखे फ़र्ज़ंद जेका त अता थियो आहे। जंहिं महिल इहे लफ़्ज़ उन मिसकीन जे कननि में पहुता त ख़ुशी मंझां ऐं जेका त ऐं जेका त ख़ौफ़ मंझां बि, ख़ुशी इन करे जो फ़र्ज़ंद अता थियो आहे, ख़ौफ़ इन जे करे जो अमीरुल मोमिनीन जे साम्हूं बीठो आहे, मां इन सां एतिरी बदतमीज़ी करे चुको आहियां, जेका त कावड़ जो इज़हार बि करे चुको आहियां। पर उन मौक़े ते बि हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिं बि कावड़ जो इज़हार कोन फ़रमायूं त हीउ मदीनो सिर्फ़ु मुंहिंजे लाइ न आहे, बल्कि हिन वक़्त में, हिन जॻह में, हिन मदीने में जेकॾहिं को बि ॿाहिरां को माण्हू ईंदो आहे त हिन वक़्त में हिन जॻह ते माण्हू मिसकीननि सां, ग़रीबनि सां उहो ई हमदर्दी ऐं उन तरीक़े सां वर्ताव कंदा आहिनि जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वक़्त में कंदा हुया। त उन तरीक़े सां जेके बि ॿाहिरां माण्हू ईंदा हुआ, हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि सां इन तरीक़े सां वर्ताव कंदा हुआ तांजो कंहिंजी दिलि न टुटे। ऐं मदीनो त उहो शहरु आहे जिते जेको बि ईंदो आहे त उन्हनि जूं दिलियूं जेकॾहिं टुटल हूंदियूं त अलाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे वरी जोड़े छॾींदो आहे। त हज़रत उमर फ़ारूक ॿाहिरां ईंदड़ माण्हुनि सां इन तरीक़े सां पेश ईंदा हुआ तांजो मिसकीन जेकॾहिं परेशानी जे आलम में हुजे त उहो बि उन रवैये खे ॾिसी करे उनजी दिलि मुतमिन थिए ऐं उनजी दिलि बाग बहार थी वञे। सुभान अल्लाह। मुफ़्ती मुमताज़ अली भंगवार साहब, अवां जी वॾी महिरबानी, अल्लाह पाक अवां खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया, शिरकत कई, टाइम कढी आया, अवां जी महिरबानी, जज़ाकल्ला। ऐं मोहतरम जनाब मोहम्मद शरीफ़ बुक्टी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, मां तव्हां सभिनी जो थोराए थो, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था, जज़ाकुमुल्लाह। अल्लाह पाक अवां कंहिंजो अजर अता फ़रमाईंदो। हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त इहो प्रोग्राम तव्हां जेकॾहिं ॿीहर ॾिसणु चाहियो त यूट्यूब ते सिंध TV HD इस्लामिक लिखो, असांजो चैनल अची वेंदो, उनखे सब्सक्राइब करियो ऐं उनखे तव्हां शेयर करियो। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो त का ॻाल्हि तव्हांखे सुठी लॻी आहे या का सुठी ॾिसणु चाहियो था, कमेंट बॉक्स में कमेंट ॾियो, को मसइलो न आहे। इंशाअल्लाह तबारक ताला तव्हांजी सलाह खे असां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांजे मशवरे खे शामिलु कंदासीं। ऐं फेसबुक ते असांजो पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, इनखे बि लाइक करियो, फॉलो करियो ऐं शेयर करियो। असांजा प्रोग्राम तव्हां शेयर कंदो तव्हांखे अजर मिलंदो इन हवाले सां जो क़ुरान, हदीस ऐं बुज़ुर्गान दीन जी ज़िंदगी या अक़वाल खे शेयर करणु ज़रूरु अल्लाह पाक करम फ़रमाईंदो, पंहिंजे करम सां नेकियूं अता फ़रमाईंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। अल्लाह तबारक व ताला चाहियो त सुभाणे साॻिए वक़्त ते इहो ई सिंध TV चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट मगर के नए मौज़ू सां अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया, कमाल आया। नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया, कमाल आया। जो हिजरे तैबा में याद बन कर ख़याल आया, कमाल आया। जो हिजरे तैबा में याद बन कर
ख्याल आया, कमाल आया। उमर की जुर्रत पे जाऊं कुर्बान, थे कैसे रो किसे राज से लरज़ा। उमर की जुर्रत पे जाऊं कुर्बान, ते कैसे रो किसे राजिन से लरज़ा। उमर के आने से कुफ्र पर जो ज़वाल आया, कमाल आया। उमर के आने से कुफ्र पर जो ज़वाल आया, कमाल आया। नबी का लब पर जो ज़िक्र है बेमिसाल आया, कमाल आया। जो हिजरे तैबा में याद बन कर ख्याल आया, कमाल आया। नबी तो साइम सभी है आला, है रुतबे सबके अजीम बाला। नबी तो साइम सभी है आला, है रुतबे जिनके अजीम बाला। मगर जो आखिर में आमना का वो लाल आया, कमाल आया। मगर जो आखिर में आमना का जो लाल आया, कमाल आया। नबी का लब पर जो ज़िक्र है बेमिसाल आया, कमाल आया। जो हिजरे तैबा में याद बन कर ख्याल आया, कमाल आया। रोशनी जी वार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।